गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जेता समुंद सागर नीर भरिया तेते अवगुण हमारे दया करो किछ मेहर उपावो दो बंदे पत्थर तारे। ओम कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर्नाम वपु एक, इनके पद वंदन किए नाशे विघ्न ने। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय, सद्गुरुदेव भगवान की जय, बाबा मेहर शाह साहिब की जय, बाबा भगतराम साहिब की जय, जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। आयो लाल सबई ताड़ियों वडाए चो झूले झूले झूलेला। सतगुरन जी प्यारी मिठड़ी साध संगत जी, प्यार सां चो जय श्री कृष्ण, अना भाव सां चो भाई, अना प्रेम सां। भगवान ऐं सतगुरन जी अपार कृपा सां असां सब इते शामिल थिया आहियूं ऐं संतन जे गोद में वेहण जो मौको मिलियो आहे। प्रभु जी गोद में वेहण जो मौको मिलियो आहे, छो जो सत्संग सतगुरन जो दर इहो कोई आम दर न थींदो आहे भाई। चओ हरे राम। असांजा बाबा भगतराम साहिब जन चवंदा, अगर कोई संतन जे दर ते वञी वेहे त उहो केवल इहो न सम्झे कि असां संतन जी चौखट ते वञी वेठा आहियूं, उन्हनि जे दर ते वञी वेठा आहियूं, न। इन जो अर्थ आहे कि असां उन्हनि जी गोद में वञी वेठा आहियूं, प्रभुअ जे गोद में वञी वेठा आहियूं। सत्संग जो अर्थ इहो ई आहे। चओ हरे राम। जीअं नंढो ॿार पंहिंजे माता पिता जी गोद में वेठो हूंदो आहे त उन ॿार खे कॾहिं कोई चिंता न थींदी आहे, कोई टेंशन न थींदी आहे न। अगर कोई परेशानी ईंदी बि त ॿार खे एतिरो सम्झ हूंदी आहे, एतिरो ख़बर हूंदी आहे कि जंहिंजी गोद में वेठो आहियां उहो पाण ई संभाले वठंदो, मूंखे चिंता करण जी ज़रूरत न आहे। त ही पावन घड़ी असांखे मिली रही आहे। सर्वप्रथम त मां सर्व साध संगत खे अनंत अनंत वाधायूं ॾियां, ख़ूब वाधायूं संतन जे चरणनि में कि हे 13हों वर्ष वॾी भगवान जी कृपा सां हिते धूमधाम सां मनायो वञे तो। प्रभुअ जी बंदगीअ सां अचो कुछ पल मिली करे असां भक्ति कयूं, मिली करे असां सां गॾु गॾु ॻायो भाई सतगुरन जी वाणी। हे गोविंद हे गोपाल हे दयाल लाल, प्राणनाथ अनाथ सखे, दीन दर्द निवार। हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोपाल
अगम पूरन हे समरथ अगम पूरन हे समरथ अगम पूरन हे समरथ अगम पूरन मोह माया धार हे गोविंद हे गोपाल हे गायो प्रेम सा गायो हे गोपाल हे दयाल लाल हे दयाल लाल। हिकड़ी पंक्ति गायो मिली करे हे गोविंद हे गोपाल बोलो हे वाह भाई वाह हे गोपाल हे दयाल लाल हाँ हे गोविंद हे गोपाल हे गोपाल हे दयाल लाल हाँ हे दयाल लाल। प्राणनाथ अनाथ सखे प्राणनाथ अनाथ सखी दीन दर्द निवार हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोपाल हे दयाल लाल हाँ हे दयाल लाल। हरि बोल बोलो बाबा मेहर शाह साहिब की, बाके बिहारी लाल की। अंधकूप महाभयान अंधकूप महाभयान नानक पार उतार हे गोविंद हे गोपाल हे गोविंद गाओ हे गोपाल हे दयाल लाल हाँ हे दयाल लाल। गाओ बोलो हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोपाल हे दयाल लाल हाँ हे दयाल लाल ओ हे दयाल लाल हाँ हे दयाल लाल। बोलो सद्गुरुदेव भगवान की प्यार साचो जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण। जय वडन भागन सां संतन जो संग ऐं सत्संग जीवन में नसीब थींदो आहे। अगर असां भक्ति करे रहिया आहियूं, अॼु अगर असां सत्संग ते वेठा आहियूं त इहे असां ते असांजे संतन जी कृपा आहे। चओ हरे राम हरे कृष्ण। बिना संतन जी कृपा सां सत्संग न मिलंदो आहे। बिना प्रभु जी कृपा सां सत्संग नसीब न थींदो आहे भाई। अगर असां में कोई सुठो गुण भी आहे त हुन जो अहंकार न कजो। अगर कोई सुठी क्वालिटी भी अची वई अंदर त
त अहंकार न कजो, छो जो मथे ते हथ संतन जो आहे। चओ हरे राम। उन्हनि जी कृपा जे बिना संभव न आहे, उन्हनि जी रहमत जे बिना संभव न आहे। ॾिसो अॼु चकरभाटा में असांखे घर वेठे संतन जो दर्शन थी रहियो आहे। तव्हां वञो सतना, वञी संतन जा दर्शन कयो ते तव्हांजे भाग्य जी ॻाल्हि आहे, पर घर वेठे तव्हांखे संत कृपा करे दर्शन ॾेई रहिया आहिनि, इहा सौभाग्य जी ॻाल्हि आहे। असांजा बलराम भैया चवंदा आहिनि घर वेठे वेठे संतन जो दर्शन मिले त ईअं सम्झो भगवान कृष्ण जी अकारण कृपा आहे, अकारण कृपा। चओ हरे राम, हरे कृष्ण। ताड़ियुनि सां स्वागत संतन जो। बोलो सतगुरुदेव भगवान की। ओम जय श्री कृष्ण। जय श्री हरे राम। कंहिं संत खां कंहिं प्रश्न पुछियो तव्हांखे सभिनीनि खां वधीक ख़ुशी कॾहिं थींदी आहे? तव्हांखे सभिनीनि खां वधीक ख़ुशी, उमंग, आनंद कॾहिं ईंदो आहे? तॾहिं संतन चयो भाई जॾहिं कोई अची करे भगवान जी चर्चा करे। चओ हरे राम। छो जो संतन वटि त हज़ारे माण्हू वेंदा आहिनि, कोई चर्चा कंदो आहे, कोई चर्चा कंदो आहे। कोई चवंदो आहे साईं पुट कोन्हे, तव्हां पुट ॾियो, साईं हे कमु नथो ठहे, हे ठाहे ॾियो। पर संत चवंदा मूंखे प्रसन्नता तॾहिं थींदी आहे जॾहिं कोई प्रभु जी चर्चा अची कंदो आहे। चओ हरे राम। मीराबाई जॾहिं नंढी 5-8 साले जी हुई त उन्हनि जा जेके दादाजी हुया उहे उन्हनि खे भागवत कथा में वठी वेंदा। जाते बि कथा थींदी त मीराबाई खे पाण सां गॾु हथु पकड़े करे, नंढी 5-8 साले जी मीराबाई हूंदी, उन्हनि खे गॾु वठी वेंदा। हिकु बार जी ॻाल्हि, मीराबाई कथा ते वेठी, ॾाढे भाव सां कथा हले, ॾाढी प्रेम सां संतन कथा कई ऐं ॾाढे भाव सां संगत कथा श्रवण कई। चओ हरे राम। चओ न भाई हरे राम। तव्हांजो ध्यानु कथा में ई आहे न? चओ जय श्री कृष्ण। तो मीराबाई कथा ॿुधी, 3 कलाक कथा हली, संतन ॾाढी प्रेम सां भगवान जी भागवत कथा कई, ॾाढे भाव सां। जॾहिं कथा खे विराम थियो, मीराबाई ऐं उन्हनि जा जेके दादाजी हुया उहे वञनि पिया जॾहिं वापसि, त मीराबाई हथु छॾायो पंहिंजे दादाजीअ खां। दादाजी 5 मिंट बीहो, मां अचां थी। हा पुट काॾे थी वञे? चई बसि 5 मिंट बीहो, मां अचां थी। उहो पोइतो वई जाते संत हुया न। चओ हरे राम। जाॾे संत विया कथा करण वारा, उन्हनि जे पोइतो डुकी त धोती पातल हुई, संतन जी धोती पकड़े करे मीराबाई चए थी बाबा बाबा ॿुधो ॿुधो, मां तव्हां खां कुझु घुरां, मूंखे ॾींदव? 5 साले जी न्याणी छा घुरंदी? हा हा घुर पुट, तोखे छा खपे? संतन खे लॻो कुझु घुरंदी, भाई मिठो घुरंदी, चॉकलेट घुरंदी, ॿियो वरी छा, पैसा घुरंदी वधि में वधि। चओ हरे राम। मीराबाई चयो बाबा मां तव्हां खां कुझु घुरां, तव्हां मूंखे ॾींदव? तव्हां खां कुझु पुछां, तव्हां ॿुधाईंदव? हा पुट
पुछ। तॾहिं मीराबाई अखियुनि में आंसू भरे करे चए थी, जंहिंजी तव्हां कथा पिया ॿुधायो उहो कृष्ण काथे मिलंदो? जंहिंजी तव्हां ॾाढे प्रेम सां कथा ॿुधाई उहो कृष्ण कीअं मिलंदो? बसि मूंखे इहो ॿुधायो, एतिरो ॿुधायो। तॾहिं उहे संत रोअण लॻा। कंहिं पुछियो, बाबा तव्हां छो था रो? तॾहिं संतनि चयो, एॾा साल थी विया कथा कंदे कंदे, पर जेको भाव हिन 5 साले जी न्याणी में अची वियो उहो अञा असां में न आयो। एॾा साल कथा कंदे थी विया, पर कॾहिं असांजे मन में बि अहिड़ी लालसा, अहिड़ी प्यास न आई कि कृष्ण कीअं मिलंदो, भॻवानु कीअं मिलंदो। चओ हरे राम। तॾहिं संतनि मथे ते हथु रखियो मीरा जे, कि मीरा अगरि तुंहिंजो इहो ई भाव बरक़रार रहियो, इहा ई श्रद्धा तुंहिंजी अटूट रही, कॾहिं टुटी न, त तूं चिंता न कर, कृष्ण तोखे इन ई जन्म में मिली वेंदो। ऐं ईअं ई थियो। मीराबाई केवल ॻाईंदी रही, मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई, पायो जी मैंने राम रतन धन पाए। बस ॻाईंदे ॻाईंदे, नचंदे नचंदे मीरा खे कृष्ण मिली विया। संतन जी कृपा थी वई, सत्संग जी कृपा थी वई। जीवन में सत्संग जी कृपा थींदी तॾहिं भगवान मिलंदा। बस एतिरी सी ॻाल्हि आहे। चओ हरे राम। अच्छा, शबरी माता जो नालो ॿुधियो आहे भाई तव्हां? मूंखे हिते काफ़ी नई नई संगत नज़र थी अचे। तव्हां ॿुधियो आहे भाई शबरी माता जो? शबरी माता केरु हुई? जे भगवान खे जूठा ॿेर खाराया। असां सभिनीनि खे ख़बर आहे कि माता शबरी जे लाइ भगवान रघुनाथ आया। सभु छॾे जॾहिं भगवान वनवास विया त माता शबरीअ वटि बि विया। बसि एतिरो ई ख़बर आहे। पर उन ते कंहिंजी कृपा हुई तॾहिं भगवान मिलिया। माता शबरीअ ते उनजे गुरु मतंग ऋषिअ जी कृपा हुई। चओ हरे राम। सेवा कंदी मतंग ऋषिअ जे आश्रम जी। बुआरी पाईंदी अधु राति जो। बुआरी पाइण खां पोइ न सुम्ही करे ॾिसंदी रस्ते ते कि कोई कंकड़ रहिजी न वियो हुजे। अगरि रहिजी वियो हुजे त उहो मूंखे लॻी वञे, मुंहिंजे संतनि खे न लॻे। अहिड़ी सेवा कई माता शबरी जीवन भर मतंग ऋषिअ जी। जॾहिं मतंग ऋषि जो अंत समय हुयो, अंतिम समय इन धरतीअ ते, तॾहिं उन्हनि सभिनीनि सां मुलाक़ात कई, सभिनीनि खे घुरायो, पंहिंजे शिष्यनि सां मिलिया, सेवकनि सां मिलिया। कंहिंखे कुझु उपहार ॾिनऊं, कंहिंखे कुझु उपहार ॾिनऊं। हिकिड़े कोने ते माता शबरी वेही रोए पई। चओ हरे राम। जय श्री कृष्ण। सभिनीनि सां मुलाक़ात थी वई मतंग ऋषि जी, सभिनीनि सां मिलिया। कंहिंखे कुझु ॾिनऊं, कंहिंखे वस्त्र ॾिनऊं, कंहिंखे माला ॾिनऊं, कंहिंखे आसन ॾिनो पंहिंजो। आख़िरी हिकिड़े कोने ते माता शबरी रोए पई, उनखे सॾु कयूं। रोए छाजे लाइ थी? तॾहिं माता शबरी चए थी, साईं मां तव्हांखे हिकु ॾींहुं न ॾिसां त मुंहिंजो चैन न अचे, मूंखे मौज न अचे। वरी तव्हां चओ था कि बसि मां वञा थो, संसार यात्रा पूरी थी आहे, त इहो विछोड़ो असां कीअं सहन करे सघंदासीं? तव्हां कृपा कयो, तव्हां मूंखे छॾे करे न वञो, या अगरि वञो था त मूंखे गॾु वठी हलो, त उते हली मां तव्हांजी सेवा कयां, छो जो तव्हांजी सेवा जे बिना मुंहिंजो कहिड़ो लाभ। तॾहिं मतंग ऋषि बि भावुक थी विया। चयूं न न शबरी, तोखे हिते ई रहणो आहे। ऐं ॾिस, असांखे ॾियण लाइ कुझु बि न आहे। जेके शिष्य हुया उन्हनि खे कुझु न कुझु असां उपहार ॾिनोसीं, पर तोखे ॾियण लाइ असां वटि कुझु बि न आहे। भाई ख़ाली थी विया आहियूं, तोखे छा ॾियूं? तॾहिं माता शबरी चए थी, मूंखे तव्हां पंहिंजो आशीर्वाद ॾियो। तॾहिं मतंग ऋषि मथे ते हथु रखियो माता शबरीअ जे। चवण लॻा, शबरी तूं एॾे भाव सां संतनि जे दर जी, गुरूअ जे दर जी सेवा कई आहे, तोखे असां हिकिड़ो वचन था ॾियूं कि सॼो संसार जेको आहे, जेके भी भक्त जन आहिनि, जेके भी संत महात्मा साधक आहिनि, जेके भक्ति जी राह ते हलनि था, उहे भगवान खे ॻोल्हण वेंदा आहिनि। पर तुंहिंजी सेवा ते असां राजी थिया आहियूं, तोखे वचन था ॾियूं कि उहो भगवान तोखे ॻोल्हींदो ॻोल्हींदो ईंदो। इहे वचन गुरुजन मतंग ऋषि उन्हनि ॾिना शबरी माता खे। ऐं इहे वचन सत्य थिया। जॾहिं भगवान रघुनाथ वनवास में हुया न, त उन नगर में पहुता त भक्तमाल में लिखियल आहे कि भगवान रघुनाथ हिकु हिकु ॼणनि खां पुछनि पिया कि मुंहिंजी शबरी काथे रहंदी आहे। मुंहिंजी शबरी, हे अपनापन हूंदो आहे भाई, जेके असां चवंदा आहियूं न, हे मुंहिंजो माण्हू आहे, हे पंहिंजो आहे भाई। भगवान रघुनाथ पुछनि पिया कि मुंहिंजी शबरी काथे आहे, मुंहिंजी शबरी काथे रहंदी आहे। जबकि कथा में लिखियल आहे कि अनेक संत महात्मा उते रहंदा हुया उन नगर में। भगवान पहिरों कंहिंखो न मिलिया, सभिनीनि खां पुछी पुछी करे माता शबरीअ वटि विया।
और माता शबरी तो रोज निहारंदी कि भगवान रघुनाथ कॾहिं ईंदा कॾहिं कृपा कंदा। और भगवान आया तो माता उन्हनि खे झूठा बेर थी खाराए। लक्ष्मण महाराज गॾु हुया भगवान जा भैया, उहे चवनि था प्रभु तव्हां झूठा बेर था खायो, काथे काथे त तव्हां पाण ई चवंदा आहियो कि कंहिंजो झूठो न खाइजे। चओ हरे राम, तव्हां पाण चवंदा आहियो कि कंहिंजो झूठो न खाइजे, वरी तव्हां हिन भीलड़ीअ जा झूठा बेर था खाओ। तॾहिं भगवान रघुनाथ मुस्कुराए करे चवनि था न न, तोखे नज़र केवल झूठा बेर था अचनि, पर मां त केवल उन शबरी जो भाव तो स्वीकार कयां, भाव तो खणा। माता शबरी धन्य थी वई, धन्य थी वई। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। सजाऊंगी, राम आएंगी तो अंगना सजाऊंगी। वो दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। ओहो मेरे जन्मों के पाप सारे मिट जाएंगे, राम आएंगे। झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम
आज खुल जाएगी, राम आएगी। मिली करे कीर्तन कयो भाई प्रेम सा। ठाकुर हमरे रमण बिहारी, हम है रमण बिहारी के। ठाकुर हमरे रमण बिहारी, हम है रमण बिहारी के। ओ साधु सेवा धर्म हमारा। झूले लाल झूले लाल झूले लाल, लाल झूले लाल झूले लाल झूले लाल, लाल झूले लाल झूले लाल झूले लाल, लाल झूले लाल झूले लाल झूले लाल। ओ लाल झूले 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 लाल झूले लाल, लाल झूले लाल झूले लाल झूले लाल, लाल झूले लाल झूले लाल झूले लाल, लाल झूले लाल झूले लाल झूले लाल। बोलो राधे राधे श्याम राधे 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 राधे। जय जय श्री राम। वृंदावन बिहारी लाल की, सदगुरुदेव भगवान की, बाबा मियां शाह साहिब की। आयु लाल सवई चो